ज़ाती सवाल पुछंदासीं तव्हांजी 7 सालनि जी उमिरि में तव्हां फरमायो शादी थी पोइ शादी तव्हांजी हिकिड़ी या 2 शादियूं कयो ज़िंदगी हिकिड़ी औलाद केतिरो थियो 5 ॿ पुट 3 नियाणियूं अच्छा पुटनि जो तारीफ़ करायो पूरो साईं हमीद हैदर ऐं इमदाद मोहम्मद तव्हांजे लाइ बि चवनि था त तव्हां बि हुस्न खे तमामु घणो पसंदि कयो आहे किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे दयारे दिलि ऐं दास्तान मोहबत यानी दिलि जो दुनिया ऐं मोहबत जा किसा उन में किताब हिकिड़ो वॾो लिखियो अथमि उन में कीअं इश्क में फाथुसि छा बि थियो कंहिं ते सॼो लिखियो अथमि इहो पढ़ंदव त ख़बर पइजी वेंदव हुस्न छा थींदो आहे इश्क छा थींदो आहे इश्क जा दर्जा कहिड़ा थींदा आहिनि सभ ते मूं ज़िक्र कयो आहे त हुस्न जेको थींदो आहे सो लामुतनाही जज़्ब हिकु शिक्षा यानी जंहिंजी हद जी हिसाब न हूंदी ऐं इश्क जेको आहे सो उनजी पैदावार आहे ऐं कीअं थो पैदा थिए सो ई सादत बज़ोर बाज़ू नीस्ता न बख़्शत ख़ुदा आहिनि मोशन इहा ख़ुदा जे माण्हुनि जे हथ में कान्हे जंहिंजी ख़ुदा कंहिंखे बख़्श थिए ऐं कंहिंखे ख़ुदा जी तरफ़ां न थिए उनमें ॾात मिले इहा ॾात आहे पर इश्क मजाज़ आहे इश्क में पहिरीं मजाज़ आहे मजाज़ जा 3 दर्जा थींदा आहिनि हिकिड़ो मजाज़ जो दर्जो आहे जंहिंमें जीअं मूं महिल राणे जे लाइ रातियूं बि आहे ईअं कंदी ॿियो मजाज़ जो दर्जो जेको आहे सो आहे जीअं मारू ऐं मलीर लाइ रोंदी ऐं पिटींदी हुन ऐं हुन में तफ़ावत आहे हू शख़्सी मोहबत आहे हू जेका आहे गैर शख़्सी मोहबत आहे गैर शख़्सी मोहबत यानी वतन ऐं क़ौम जे लाइ मारूअ जी मोहबत जेका आहे वतन ऐं क़ौम जे लाइ हुई पोइ मूं लिखियो आहे त इश्क हर हिकु इश्क में जॾहिं मूं थिए कयो त पोइ लाउबुल आफ़लीन क़ुर में लिखियो पियो आहे त आऊं फना थींदड़ शइ ते मोहबत न कंदो आहियां पोइ जॾहिं ॾिठुमि त हीअ शयूं जेके आहिनि ज़ाहिरी हुस्न जेको आहे सो घटिजी थो वञे सुबतूं मटिजी थियूं वञनि मरण खां पोइ उनजी ताक़त घटिजी थी वञे वग़ैरह वग़ैरह तंहिंखां पोइ लिखियो त हिकु दाइमी इश्क जेको आहे सो मुख़्तलिफ़ मदार जे मां गुज़रे थो शख़्सी गैर शख़्सी ऐं हक़ीक़ी किताब पढ़ण जो लाइक़ु थो माशाअल्लाह साईं अॼुकल्ह साईं तव्हांजा 24 कलाक कीअं था गुज़रनि ही वेठा आहिनि शागिर्द वेठा आहिनि सभु वेठा आहिनि आम कचहरी वेठी आहे किताब वेठो आहे हाणे हिकिड़ो किताब खणी आयुसि उते हिंदुस्तान मां सो मिस्टर कंहिं लिखियो आहे ॾुधेजा सिंध जो सैलानी इहो किताब लिखियलु हो 50-60 साल 70 साल अॻे भेरूमल महरचंद जो सो इंडिया जी गवर्नमेंट स्पेशल गवर्नमेंट ऑर्डिनेंस पास करे जो आहे त सिंधी किताब छपजनि ख़र्च सॼो गवर्नमेंट ऑफ इंडिया ॾींदी धारिया माण्हू जिन जो सिंधीअ सां वास्तो कोन्हे जिन ते सिंध मुल्क कोन्हे पर जेको नेशनल एंथम अथनि क़ौमी तरानू जेको आहे तंहिंमें सिंध पंजाब बंगाल मराठा जनसंघ धन आहे भारत भाग वरिता था ऐं उन में अञा सिंध रखी वेठा आहिनि ऐं उन में सिंधी ॿोली नोट जेको रुपए जो नोट आहे त सिंधी ॿोलीअ में लिखियो पियो आहे त रेकग्नाइज़ लैंग्वेज आहे ऐं सिंधीअ में अखर पाइनि
उन नोट ते हर हिकु नोट ते हिकिड़ियूं छोकिरियूं आयूं मूं वटि आउं वेठोसि अस्पताल में 7 छोकिरियूं सिंधियाणियूं 8 वजे खां सभु हेठि हिकिड़ी वॾी हुई सो हुनखे नौकर न अचनि कोन ॾिनो साईं चवनि थियूं दारा बाबा छॾियो न चवंदो आयूं सुवाल पुछूं 4 हिकिड़ो पुछूं साईं असां कहिड़ो गुनाह कयो आहे जो असांखे ख़ुदा साईं 50 पंहिंजे ग़ुलामीअ में खणी छॾियो आहे वॾो सुवाल हो हुयूं नंढियूं छोकिरियूं बाबा तई आहियूं नंढियूं तव्हांखे एतिरो सम्झ कने जो आउं तव्हांखे भई किसो तारीख़ या ॿियो ते ॿुधायां मुख़्तसिर ॻाल्हियुनि में स्टोरीज़ में ॻाल्हियुनि में तव्हांखे ॿुधायां थो ॿुधायां मुंहिंजो दिल्लीअ जो बादशाह हो मोहम्मद शाह पोइ हुन ते नादर शाह चाह काह करे पियो हुन किले में वञी हालत पोइ मथां बीही दीदा इबरत कुशा कुदरत हकरा बि अखियूं खोल ॾिस त छा मां छा थी वियो आहे हिकिड़ो डाकू हाणे ॾिसो तुंहिंजी दिल्ली जे तख़्त ते अची मथां बीही रहियो आहे तुंहिंजो छा मथे अमाल मां सूरत नादर कयो असांजे अमरनि जी शामत आहे जो हीअ वरिते अथसि न त केॾां नादर छा केॾां सुबुह चऊं बाबा असांजे पंहिंजे अमरनि जी शामत आहे जो असीं ग़ुलाम थिया आहियूं 50 पोइ माना ॿियो सुवाल इहो छाजे करे ईअं थियो आहे मूं चयोमांसि त ॿियो बि मिसाल थो ॿुधायांव कहिड़ो मूं चयो ॿाराड़ीअ में माण्हू ॿकरियूं चाढ़ींदा आहिनि पोइ शाम जो ॿकरियूं चाढ़े पोइ हिकिड़ो लोड़ो वॾो करे रखी छॾींदा आहिनि उन में अंदरि विझी पोइ 2 टाऊं दर ॾेई कुतो दर ते विहारे छॾींदा आहिनि त पोइ बगर बगर या चोर वोर न अचे हिकिड़े ॾींहुं ऐं भाइटियो खे चयो चाचे त बाबा वञी ॾिसी अचु त को ॿकरियुनि जे वारे जे ॿाहिरां त को आयो कोन त हुन जे चाचे खे ॿुधायो चाचा अॼु ॾिठुमि न पंहिंजे वारे जे ॿाहिरां गिदड़नि जा पेर ॾिसण में आया चई त बाबा पंहिंजा कुता थिया आहिनि भाड़ी गिदड़नि जी मज़ा न जो असां वटि अचनि वरी पाण सलाह करे चयो माना इन मां निकिरण जो कहिड़ी तरह सां निकिरिजे मूं चयोमांसि आऊं वन जो जॾहिं ठही तॾहिं वियोसि जेल में पोइ हिकिड़ो मोहम्मद सालियो हकीम आहे असांजे ॻोठ जो ते हिकिड़ो ख़त लिखी मोकिलियो जेल में सो तव्हांखे ॿुधायां थो त छा हो हुनजो मां कीअं रो न कीअं रड़ मां कीअं करदा हूं आधी राति उथी करे 2 खणनि ॿाहूं जंहिंसां नथी लाहूं सुम्ह बि मिलंदी माण्हू मूं चयो हाणे ॿियो इलाजु को कोन्हे इहो आहे त आधी राति उथी करे 2 खणी ॿाहूं ख़ुदा साईं असांखे हिन मुसीबत मां टार छोकिरियुनि मूंखे चयो साईं असीं त तव्हां त वॾा आहियो पीर सैद लीडर असीं छोकिरियूं नंढियूं स्कूल जूं पढ़णियूं असांजो कहिड़ो वस वठंदो मूं चयोमांसि त तव्हांजो वस घणो वठंदो पोइ ॿुधायोमान त असांजे हारी आहिनि 3 में हिकिड़ो हारी सो ॿिए हारीअ जी धीउ खणी वियो बजाए वियो उहो आया मूं वटि हुन हारनि खे चयुमि हुन साईं उहो भॼी वियो मुल्क छॾे असीं कीअं वराईंदासीं मुंहिंजो सभु लॾियो पोइ पीर आंदऊं सईद आंदऊं सरदार आंदऊं मुला आंदऊं साईं असांखे सभिनी खे लाहे उन्हनि खे जेके 2 टे घर जंहिंने मुछड़ाई कई आहे उन्हनि खे लाहे सॼे ॻोठ खे ॾोढो कयो न हिकिड़े ॾींहुं 4 ज़ालूं आयूं उन्हनि चयो त 4 ज़ालूं आहिनि उन्हनि चयो साईं असीं मेन थी आया आहियूं त असांखे न लड़ायो मूं चयो भाई तव्हां छा थींदियूं आहिनि कहिड़ी शइ थींदियूं आहिनि तव्हांजा पीर आया सईद आया सरदार आया मुला आया त सभिनी जे मिनतूं कयूं छॾियो ऐं उन्हनि सभिनी खे माफ़ कयो तव्हां हुन खां मथे आहियो छा
त हिकिड़ी माईअ चयो त हा साईं असीं सभिनी उन खां मथे आहियूं। मूंखे वरी अजीब क्यूरियोसिटी थी। मुंहिंजो हीअ सैदनि पीरनि ज़मीदारनि सभिनी खां मुननि खां मायूं मथे थी। मुंहिंजो कीअं ॿारहाड़ीअ में चवंदा आहिनि त हिकु नियाणी 7 क़ुर। इहो आहे मिसाल। चई हाणे असीं 4 ॼायूं आयूं आहियूं, 4 7 28 क़ुर आहियूं। उन्हनि खे मेड़ मञी त मञी। माईअ जी ॻाल्हि मूंखे वणी वई। मुंहिंजी माई तव्हांखे चइनी घरनि खे मूं माफ़ी ॾिनी। सो मूं चवनि त तई आयो 7 नियाणियूं, 7 नियाणियूं 49 क़ुर। हाणे ताईं राति जो रोज़ ख़ुदा जे दरगाह में हथ खणो। साईं इहो ॻाल्हि असीं कंदीसीं। मुंहिंजो इहो ॻाल्हि कंदीसीं, बाक़ी कम छॾे छॾींदा। तार ते किताब लिखियो आहे मंतक तैर, पारसीअ में आहे, शहर में कंदुसि। ऐं उन में लिखियलु आहे त हिकिड़ो 1,00,000 पखियुनि जो तिन ख़्यालु कयो त असां सीमरू पखी ॾिसूं, माना ख़ुदा खे ॾिसूं। ऐं उन जे लाइ पोइ हिकिड़े रहबर खे हुद पखीअ खे चऊं तूं असांजो रहबर थी, तूं वञी असांखे ॾेखार। चऊं त को काफ़ जबल में आहे, पोइ वठी कंदी हलिया 1,00,000 पखी। पोइ किथे ऋण पटाया, पोइ उञुनि में झोलनि में मरी किरी पिया। के मरी पिया, के अॻिते हली से वरी तालाब आया ऐं ढंढूं आयूं, मच्छियूं आयूं, ॿियूं आयूं। के चवंदो भई हाणे हुते मुसीबत मां निकिरी आयूं, हाणे अॻिते कहिड़ो ठहियो, हुते वेही रहिया। के अॻियां वरी बाग़ आया, उन्हनि बाग़नि जे मेवनि ते वेही रहिया। के फसलुनि ते वेही रहिया। के वरी शिकारनि जे शिकार थी विया। 1,00,000 माण्हुनि में पखियुनि में बाक़ी वञी 30 पखी बचिया। पोइ अची पहुता कोकाफ ते। पंहिंजे लीडर खे चयूं हाणे ॿुधाए कोकाफ अची वियो ऐं घणनि जूं तइदादूं ख़तमु थी वियो। हुनजो 30 जेको आहे अखर सी चइबो आहे 30 खे फारसीअ में, माना 30। ऐं मुर्ग माना पखी। तई ख़ुदि मुर्ग आयो, सी मुर्ग आयो, तई ख़ुदि सी मुर्ग आयो। हाणे तव्हांखे ॿिए सी मुर्ग ॻोल्हण जी ज़रूरत ई कान्हे। सो उन वांगुरु ही वॾो फ़ासिलो आहे ज़िंदगीअ जो। ज़िंदगीअ में कामयाब थोरा था बचनि। पोइ के विच में वियो वञनि, के फिरियो वञनि, के भुलिजियो वञनि, के कीअं था थियनि, पोइ वञी सी मुर्ग था बचनि। शेख आज़ाद जे बारे में ॿुधायो त इन तव्हांखे जुदा छो थी? शेख आज़ाद 4 दोस्त हुआ। हिसामुद्दीन राशिदी, सुबो ज्ञान चंदानी, बुखो ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो, ॿियो रशीद भट्टी। 4 मुख हुआ। पोइ उन्हनि चइनी हिन खे सलाह ॾिनी त तोखे लालच वठी वई आहे। हिकिड़ी रांदि थींदी आहे, तंहिंखे चइबो आहे आरफबाज़ी, पर उनखे अॼुकल्ह दुनिया में लूडो था चवनि। पोइ उन में ॾाकणियूं पवनि ऐं उन में नंग पवनि। ॾाकनि तां चढ़ी वेंदो मथे। पोइ बिस्त में पहुचण खां अॻु में वरी जेको नांगो जे मुंहं ते अची वियो त वरी लाहे वरी हा। सो पछाड़ी वारो नांगो आहे, तंहिंजो नालो आहे लालच ऐं ॿियो ख़ौफ़। ॿिए नांग जो आहे नालो ख़ौफ़। इहे वॾियूं शयूं जेके आहिनि, जेकी लालच ॿियो ख़ौफ़। हाणे हिन खे इंसानु लालच खां ख़ाली कोन्हे ऐं हिन खे लालच थी था। ऐं सियासत में त एतिरो कोन आहियां जेतिरो की हिन में शाइरीअ में या इल्म में क़ाबिलियत में। हाणे मूंखे उन्हनि जो उजूरो मिलणु घुरिजे। के वज़ीर थिया, के कीअं थिया, उन्हनि खां त वधीक क़ाबिल आहियां। पोइ तूं अचु यूनिवर्सिटी ते वाइस चांसलर चइनि